सांगड़ वेझो अणॼातल हथियारबंदनि में फायरिंग बाद कार के ॿाहिरि ॾेई कॉम्प्रेस अॻवाननि सिराई कुर्बान खुहावड़ ऐं रूपलो चोलानी समेत 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद लाड़काणो, डोकरी, शहदाद कोट, जामशोरो ऐं टनो मोहम्मद खान समेत केतिरा ई शहर बंदि थी विया। कॉम्प्रेस जमातुनि पारां मुज़ाहिरनि, धरणनि ऐं सोग जो ऐलान। सांगड़ वेझो अणॼातल हथियारबंदनि फायरिंग बाद कार खे ॿाहिरि ॾेई कॉम्प्रेस अॻवाननि सिराई कुर्बान खुहावड़ ऐं रूपलो चुरियाणी समेत 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। सांगड़ वेझो खिपरो मोड़ वटि अणॼातल जवाबदारनि कार खे रोकण बाद फायरिंग करे ॿाहिरि ॾेई छॾी, जंहिं जे नतीजे में जस्मम जो मरकज़ी अॻवान सिराई कुर्बान खुहावड़ ऐं रूपलो चोलानी समेत 3 ॼणा मारिजी विया ऐं नूरुल्लाह तुन्यो ज़ख़्मी थी पियो। डीपीओ सांगड़ अब्दुल्ला शेख KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ज़ख़्मी नूरुल्लाह तुन्यो जी हालत ॻणतीअ जोगी आहे। डीपीओ जो चवणु आहे त खेनि ज़ख़्मी नूरुल्लाह तुन्यो ॿुधायो त कार में सिराई कुर्बान खुहावड़, संदसि हिकु दोस्त ऐं रूपलो चोलानी सवार हुआ, जेके सड़ी फौत थी विया आहिनि। वाक़े में ज़ख़्मी थियल नूरुल्लाह खे इलाज लाइ हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे। मारिजी वियल अॻवाननि जा लाश वसूल करण लाइ जस्कम अॻवान न्यास कालाणी ऐं अकबर बरी सांगड़ इस्पताल पहुतल आहिनि। संदन चवणु आहे त हू ई वारिसनि लाइ लाश संदन हवाले कयो वञनि। वाक़े ख़िलाफ़ जस्मम 10 ॾींहं सोग ऐं सुभाणे शटरबंद हड़ताल जो ऐलान कयो आहे। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जस्मम तर्जुमान हफ़ीज़ चयो त सुभाणे हड़ताल कई वेंदी ऐं 25 अप्रैल ते सन में रिथियल जलसो मुलतवी कयो वियो आहे। कॉम्प्रेस अॻवाननि जे मारिजण वारे वाक़े जो इतला मिलण शर्ती हैदराबाद, लाड़काणो, दादू, टंडो मोहम्मद खान, कोटड़ी, शहदाद कोट, वारहे, जामशोरो, नौशरो फेरोज़, खैरपुर नाथन शाह, मोरो, सामारो, कुनरी, डोकरी ऐं काज़ी अहमद समेत ॿिया नंढा वॾा शहर सोग में बंदि थी विया। हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में अणॼातल माण्हुनि हवाई फायरिंग कई, जंहिं सबबु ख़ौफ़ विचां दुकान बंदि थी विया आहिनि। दादू में मछलियल माण्हू रस्तनि ते निकिरी आया ऐं फायरिंग करे दुकान बंदि कराए छॾिया। कोटली में वाक़े ख़िलाफ़ अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हवाई फायरिंग कई, जंहिं सबबु माण्हुनि में भाॼ पइजी वई, जंहिं बाद शहर मुकमल तौर बंदि थी वियो। सकरन में कॉम्प्रेस अॻवाननि जे मारिजण वारे वाक़े ख़िलाफ़ डंडा बरदार माण्हू रस्तनि ते निकिरी आया ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हवाई फायरिंग पिणु कई, जंहिं बाद शहर ख़ौफ़ विचां मुकमल तौर बंदि थी वियो। कंबर ऐं ठरी मीरवाह में वाक़े ख़िलाफ़ अणॼातल मोटरसाइकिल सवार माण्हुनि हवाई फायरिंग करण बाद क्रैकर्स जा धमाका कया, जंहिं जे नतीजे में शहर ख़ौफ़ विचां बंदि थी वियो। टंडो आदम में अणॼातल माण्हुनि लठियूं खणी शहर बंदि कराइण जी कोशिशि कई, जंहिं दौरान पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। अॼु सांगड़ वेझो अणॼातल हथियारबंदनि 3 कॉम्प्रेस अॻवाननि खे क़त्ल करे छॾियो। इन वाक़े बाद कॉम्प्रेस जमातुनि पारां सुभाणे मुज़ाहिरनि, धरणनि ऐं सॼी सिंध में सोग जो ऐलान कयो आहे। कराची में जलाल महमूद शाह जी रिहाइशगाह ते घरशुमारीअ बाबति कॉम्प्रेस ऐं मज़हबी पार्टीज़ जे अॻवाननि जो इजलास जारी हो त सांगड़ वेझो 3 कॉम्प्रेस अॻवाननि जे क़त्ल जी ख़बर पई। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे जस्कम चेयरमैन बशीर कुरैशी चयो त कॉम्प्रेस अॻवाननि जो क़त्ल मज़म्मत जोॻो आहे, जंहिं ख़िलाफ़ सॼी सिंध में हड़ताल ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। हुन चयो त वाक़े ख़िलाफ़ 3 ॾींहनि ताईं सोग मल्हायो वेंदो ऐं सुभाणे सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। जलाल महमूद शाह चयो त कॉम्प्रेस अॻवाननि जो क़त्ल मज़म्मत जोॻो अमल आहे। डॉक्टर सफदर सरकी चयो त सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि दौरान कॉम्प्रेस धुरियुनि पारां भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो। रियाज़ चांडियो चयो त सिंधी अॻवाननि खे वहशियाणी अंदाज़ में क़त्ल करे खेनि घरशुमारीअ में थींदड़ धांधलियुनि ते आवाज़ उथारण जी सज़ा ॾिनी वई आहे। जस्कम आरिसर ग्रुप जे सरबराह अब्दुल वाहिद आरिसर हड़ताल जी हिमायत कंदे कारकुननि खे भरपूर एहतिजाज जी अपील कई आहे।